संगत तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर सोशल मीडिया ते जेके बि फैमिली ब्लॉगर हूंदा आहिनि या जेके पंहिंजी फैमिली सां गॾु वीडियोज़ वग़ैरह ठाहींदा रहंदा आहिनि यूट्यूब ते टिकटॉक ते कहिड़ी बि सोशल प्लेटफॉर्म ते, त उन्हनि जी ॾींहों ॾींहुं एतिरी त बेहाई वधंदी थी वञे जो हू माण्हुनि खे कुझु बि ॾेखारनि था। ऐं मां सलाम कंदो आहियां अहिड़नि माण्हुनि खे जेके उन्हनि जा फॉलोअर हूंदा आहिनि। ऐं उन्हनि जा फॉलोअर अगरि तव्हां ॾिसंदो त मिलियन में हूंदा, छो त असांजे मुआशिरे में अॼुकल्ह इहे शयूं जाम आहिनि। तव्हां असांजी वीडियो खे को बि न ॾिसंदो, ख़ैर आहे न बि ॾिसनि, मसइलो न आहे, पर जेके शख़्स अहिड़नि कॉन्टेक्ट जेके अहिड़ा कॉन्टेक्ट ठाहिनि था उन्हनि खे ॾिसनि था, मां चवंदो आहियां त ॾिसण वारनि खे बि सलाम आहे। एतिरी बेहाई ऐं हीअ शख़्स तव्हां जेके तस्वीर तव्हां जे ॾिसो था मुंहिंजी हिन वीडियो ते, इहो शख़्स हाणे घर वारी जा पेर धोए थो, यार पेर धोई पीए थो। अफ़सोस आहे, अलाए छा आहे असांजे पाकिस्तान में, का ख़बर, माना कुझु बि माण्हू रखनि था जंहिंजी का ज़रूरत ई न आहे किथे प्लेटफॉर्म ते, कंहिं बि सोशल प्लेटफॉर्म ते। तव्हांखे इन्हनि खे शर्म ज़री बि नथी अचे, एतिरी अहिड़ियूं पोस्टूं रखनि था। सलाम अहिड़नि माण्हुनि खे अहिड़ी वीडियो ठाहे वरी सोशल मीडिया ते रखनि था, ऐं वरी उहे जवान उन्हनि खे बि सलाम आहे जेके इन्हनि खे सपोर्ट कंदा आहिनि। सच ऐं हक़ जे आवाज़ खे को बि सपोर्ट न कंदो आहे। तॾहिं जॾहिं तव्हां का फ़ाहिशी ॾेखारींदो माण्हुनि खे, का अहिड़ी शइ ॾेखारींदो त उनखे सपोर्ट 100% हूंदी आहे। अफ़सोस आहे यार असांजे मुल्क में अलाए छा छा थी रहियो आहे। ऐं असांजी जेका आवाम आहे उन्हनि खे बि सलाम आहे। अहिड़नि कॉन्टेंट क्रिएटर जेके बि आहिनि उन्हनि खे तव्हां अगरि सपोर्ट न कंदो, उनजी वीडियो न हलंदी, उन्हनि जा चैनल न हलंदा, त उन्हनि खे ख़बर पवंदी त असां कहिड़ो कॉन्टेंट कयो आहे। पर तव्हां असां हीअं चाहींदासीं न कॾहिं बि। हर को चवंदो आहे त शुगुल हुजे, पर इहो शुगुल तमामु ॾुखियो आहे ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे। त अलाह साईं सभिनी खे सुठे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾे, अहिड़नि माण्हुनि खे शर्म अचे जेके अहिड़ी वीडियोज़ वग़ैरह या अहिड़ियूं पोस्टूं रखनि था।